नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं त PI जो जहाज़ किरण खां पोइ फौरन पाक फौज ऐं रेंजर्स एहलकार हादसे वारी जगह ते पहुची विया आहिनि। फौज ऐं रेंजर्स एहलकारनि इंतज़ामिया सां इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ आहे। फौज जे आम लाॻापियल वारे शोबे ISPR तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि सिक्योरिटी इदारनि इलाइक़े खे घेरे में वठी छॾियो आहे। ISPR मूजिबि आर्मी क्विक रिएक्शन फोर्स, पाकिस्तान रेंजर्स सिंध मौक़े ते पहुची विया आहिनि। पाक फौज ऐं सिंध रेंजर्स इमदादी सरगर्मियुनि में सिविल इंतज़ामिया सां सहकार कंदी। ISPR मूजिबि हेलीकॉप्टर ज़रिए इमदादी कमनि ऐं नुक़सान जो जाइज़ो वरितो पियो वञे। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा PI जे जहाज़ हादसे ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। पाक फौज रेस्क्यू ऑपरेशन में सिविल इंतज़ामिया सां हर मुमकिन सहकार जी हिदायत कई आहे। ॿिए तरफ़ पाक बहरिया जे तर्जुमान मूजिबि नेवी चीफ जहाज़ हादसे में क़ीमती ज़िंदगियुनि जी ज़ाया थियण ते गहरे ॾुख जो इज़हार कयो। तर्जुमान मूजिबि जहाज़ किरण बाद लॻंदड़ बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ पाक बहरिया जा 4 फायर ट्रेन्स हादसे वारी जॻह ॾांहुं रवाना कया विया आहिनि। यादि रहे त मुसाफ़िर जहाज़ लाहौर खां कराची लाइ रवानो थियो। कराची एयरपोर्ट जे वेझो मॉडल कॉलोनी में किरी तबाह थी वियो। PI जे जहाज़ हादसे खां 1 कलाक 30 मिंट पहिरीं उॾाणो हो। कराची एयरपोर्ट ते लैंडिंग खां कुझु देरि अॻु किरी तबाह थियो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।